अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तव्हांजो मेज़बान एडी कुंभर। नाज़रीन, आऊं तव्हांखे अॼोके जेको व्लॉग आहे उन में तव्हांखे आऊं सांगड़ ज़िले जे मशहूर ऐं मारूफ़ ज़मींदार सियासतदान हाजी ख़ैर मोहम्मद जूणेजो जे ज़रई फार्म जो विज़िट कराईंदुसि। असीं हिन वक़्तु संदसि अबाणे ॻोठ मोहम्मद हयात जूणेजो कंडियारी लॻ बावखान में मौजूदु आहियूं। हिते फितरी हुसन कुदरत जो जेको आहे उन जा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। ख़ैर मोहम्मद जूणेजो साहब बुरख ज़मींदार ऐं उन सां गॾोगॾु सियासतदान पिणु आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वफ़ाक़ी निगरान वज़ीर, सूबाई निगरान वज़ीर में हिन मुल्क जी आवाम खे ख़िदमतूं ॾींदो रहियो आहे। उन हवाले सां अॼु असीं उन जी ज़रई फार्म ते मौजूदु आहियूं, जिते हुन जो जेको इश्क़ आहे फितरी हुसन सां, वणनि टिणनि गुलनि ॿूटनि पखियुनि सां, उहे सभु शयूं अॼु तव्हांखे अॼोके व्लॉग में ॾेखारींदुसि त कुदरत जो हुसन ऐं उन कुदरत जे हुसन सां मुहबत कंदड़ माण्हुनि जो जेको शौक़ु आहे उहो कीअं आहे। मूंसां गॾु रहिजो। अॼोके व्लॉग में तव्हांखे गुल, वण, टिण, ॿूटा उन सभिनी जो सैर कराईंदुसि ऐं उन खां सवाइ फार्म हाउस। नयूं वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे चैनल एडी कुंभर खे सब्सक्राइब करण ऐं लाइक करण